ख्वाजा के केॾां कायो वञे काका जुमान खे केॾां वठियो वञे बाबा इनखे वठियो वञा हाणे अलाह साईं थोरी हिदायत ॾिनी आहे वञी के रोज़गार सां हणांसि हिकिड़ो दोस्त आहे उन दुकान ते वठियो वञासि उन को बा रोज़गार सां लॻी पए 2 टे रुपया कमाए उन चीड़े झटे खां पोइ परे हूंदो 2 टे रुपया कमाए वठंदो बा दुआ कजे सबा हे त धंधा कनि बाबा मूंखे छॾे त करियोसि बस बाबा तूं वञ हिकिड़ो पाण धंधो कोन कनि ॿियो केरु मस मस सोचे त उनखे वरी बरगाए बाबा तूं छॾे छेड़े क्या कहिड़ो फ़ाइदो हलिया पुटु हलिया बाबा अलाह असीं घणेई सुधरण जी कोशिशि करियूं पिया पर माण्हू सुधरण ॾिनी कोन था बाबा तूं छॾ केरु माण्हू चाहींदो त कंहिंजो बचो सुधरी पए बसि बाबा अलाह हिदायत ॾे बाबा किसी की याद वालेकुम सलाम बाबा अचो 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 सेठा अचो बाबा ॿियो बड़ी ख़ैर पाण आहियो पुराणा यार पुराणो दोस्त ई मुंहिंजो अरे नंढे हूंदे मुंहिंजो दोस्त ई गॾु कुॾंदा हुआसीं हा मूंखे यादि आहे अबा हाणे मसलो हुयो अबा छॾ तूं बाबा बिस्किट आहिनि बिस्किट रख टुटंदा रख रख वे एॾो हिन छोरे मां झलियो हाणे सिद्ध करे वियो आहे हाणे अलाए शुक्र आहे कुझु न कुझु सुधरी वियो आहे अच्छा पर हिनखे हिते छा लाइ वठी ऐं अबा हाणे ईअं थो करियां त आउं चवां थो त हिनखे न के दुकान बुकान ते हणांसि तो वटि हिनखे वठी आयो आहियां आउं चवां थो त हिनखे दुकान ते हण त कुझु सुधरी पए 2 टे रुपया कमाए सही पोइ अॻियां हली पंहिंजो दुकानु खोलींदासीं बाबा साबुण वे बाबा वे ॾाहो थी चरियो ई ॻाल्हि ॿुध ही मुंहिंजे दुकान जी ॿेड़ी ॿोली थींदो बाबा ॾाहो थी वियो आहे हाणे ही कमाईंदो तूं मुंहिंजो पुराणो दोस्त ईअं कम ते रख मिड़ी जेका तोखे पुॼनि 50 100 200 डेली ॾींदो करे बाक़ी तुंहिंजो कमु पाणे लाहींदो ॻाल्हि ॿुध मुंहिंजी पाण त करे त चइनि कमु सवलो थी करे जे कमु सही न थी कई न वरी दोहराए छॾंदो बाबा तूं मूंखे ॾिठो आहे की हिनखे ॾिठो आहे बसि आउं तुंहिंजी अखियुनि खे थो ॾिसां बसि हाणे छोकिरो अलाह कंदो तोखे दुकान ते छॾे थो वञा पोइ जेतिरो तोखां पोइ ॿियो कोन रुलण खां सॼो ॾींहुं छेड़ो बाबा तूं वे मौत बाबा ॿार आहे अञा ॿार दिमाग़ अञा ॿार आहे तूं वेठो ईअं तुंहिंजे वञण खां पोइ ख़बर कहिड़ो मुंहिंजो हाल परेशान न थी अलाह ख़ैर कंदो तूं थोरो रोब कजेसि रोब न कजे तोखे मारे थोरो झेड़ा कर थोरो ख़्यालु कजे बसि आउं तोखे थो ॾिसां बसि मूंखे ॾिस दुकान में वञे न त टपर ॻणे रखी वञे वरी ॻणे छॾे वञे हा ॿार कोन्हे पर वरी 2 टे रुपया ॾिजेसि बाक़ी वधीक तोखे पार त कोन थो कयां ठीकु आहे हिते वे तूं हुते कमकार सेठ वठि कर शाम जो तोखे 2 टे रुपया ॾींदो वरी ईद बीद ते पंहिंजा कपिड़ा वपड़ा वठिजी अबड़ा हा अबा ठीकु आहे पोइ मोकिलाणी कोन्हे हा ठीकु आहे तुंहिंजे करे बिहारियां थो यार छा करी भला यार हाणे मथां सेठ खे ईअं चए त हिन कुर्सीअ ते लहो त आऊं थो विया हीअ कुर्सी तुंहिंजी कोन्हे सेठ जी हा सेठ पोइ ठीकु आहे बसि हाणे तूं छितो ई खण ॿाहिरो दुकान मां सॼे मां ॿाहिरो हाणे सफ़ाई कर दुकान में टपर वपर ठाहे रख ॾिस कहिड़ा पिया हेठि मथे ठाहे छा हा हेठां ठाहे रख पोइ वरी करे ग्राहक जो बिल आहे ॿधणो पढ़ियल आहीं हेॾा थोरो मोटा पढ़ियल आहीं न 2 टे क्लास 2 क्लास हीउ बिल आहे ही बिल सॼो मूंखे ॿधी ॾियणो आहे किलो अटो ॾिया पुट किलो अटो न तोड़ शाबाश बाबा ॿियो बसि बाबा देखो हमारा थोड़ी पे देखो जल्दी जल्दी कर इतना ना मथे में अची ए ई छा पियो तोरी अरे हे चावल न तो चांवर तो चाहिए अरे अटो दे अटो यार चावल जो किलो अटो अटो तो एक बक वापस बक ग्राहक बेचारो केरी दाने का आया भी इधर भेजा दी कम का भजी ग्राहक की तो फिदाई मुझे यार तने करे मु तो रखियो न दा तो रखा ही कोना ओए ससे जाबा न दे बार ही बाबा यो नालो न सुन कर ए करो मुझे दुकान ते आई है कम तो करी वरी दाबा तो कम कर न तो हम तने फोन करया बुधाया जल्दी जल्दी कर ग्राहक बिठो
वाह अरे वाह मैं वीडियो कौन बता अब दे दो अरे ही कणक ऑटो को अरे खुदाया बंदा चावल जो ऑटो दे ओहो आम तो कमा फसी वियो बाबा भला कहिड़नि चरियनि जे दुकान ते अची लॻाई आहे। त तूं वरी कहिड़ो सऊं सुठो ईअं वरी ही छा पियो करी अरे कोने अचो हले हले अरे ही कोने अचो हले अरे ही ग्राहक ग्राहक जो दे ॾे चांवरनि जो ॾे फलानो अरे, ॾे ही ॾे अरे अटो दे ग्राहक कोने अचो कोने हले कोने भाई निकल हल निकल ग़लती थी वई ठीकु आहे पहिरीं भेरो तोखे छॾिया थो बाक़ी अॻिते लाइ अहिड़ी ग़लती न कजे हा तोखे आउं ही बिल ॾियो थो वञा ही बिल बि ॿध ऐं दुकान जी पार तने सवलो थी ग्राहकनि खे सामान ॾिजे जेसिताईं आउं घर गुंडू अची ॾेई घरी अचां थो भले 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 ठीकु आहे भले ठीकु आहे ठीकु आहे ईअं न दुकान जे टपर हाणे बी कमु लाइ छॾीमांव आउं अचां थो हा रुॻो वञे छाहे तो भिंग करियांसि साबुन दीजिए लक्स यो लाइबो आहे लक्स खपे लक्स लक्स खपे हा यो न साओ लक्स वॾो अड़े कोने साओ दिमाग़ जी दही वेठो बनाई ही न ॾे अचो न ॾे साओ न ॾे हल कोने हल खराई पंहिंजा अरे ही छा आहे रख सां हीअं ॻाल्हाए थो हैं पर सेठी ॾिस त सही साबुन ॾे ॿियो बाबा आउं जां थो ए बाबा ही चरियो हला किथां जी मूंखे मथे में लॻो आहे हाणे हिन ॿिए खे ॾिसां या हिन खे ॾिसां तूं वे तोखे ही बिल ॾी हुयोसीं ही बिल तोखे जहिड़ो ॾी वियो तेरो उते पियो आहे हे सामान ॿध बाबा छा खपे वाह लक्स हिकिड़ो ॾिए साओ बाबा ही लक्स सां ॿियो बसि पैसा मिली विया हा पैसा मिली विया खीसे में अथई आहे पैसा किसे में त कोन विधा ने सेठ न खाने में विझां त मूंखे कहिड़ो चलो हेॾां ही छा अरे मूंखे ॿुधाए ही छा सेठी राति वरितमि सेठी राति खां पहिरियों किथां वरितो ने राति असांजे पाड़े में दुकान उतां वरितमि अजो तोखे दुकान ते छॾे वियो आहियां रातो का वरितमि रातो का रातो का तो हुआ किथे हे मुंहिंजे हिन दुकान मां खाया ने किसे में विधा ने ही ॾिस रखियो ही ॾिस साॻी रखियो हे ॾिस साॻी हिकिड़े तो वटि बिस्किट आहिनि दुकान मां सॼे खाया शहर खे बाहि लॻी वई आहे मुंहिंजी महिरबानी हिकिड़ो तोखे बिहारे वञा तोखे भरोसो रखी वञा तो हीअ मुंहिंजे दुकान जी भींग कई आहे बिहार रही आहे ज़रे बिहार रही आहे रुॻो तानो छोड़िए फिरे खे ॾिसां तोखे आउं चवां निकिर दुकान मां निकिर ए छाजे लाइ निकिरां ए तूं कोन मञे फिरे फोन करिया वञी बाबा खे फोन कर वञ आउं चवां निकिर दुकान मां निकिर हल तूं छाजे लाइ पियो कढी मूंखे बाबा बिहारे रहियो हिते ए बाबा त मुंहिंजो दुकान आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं तोखे बिहारिया न बिहारिया मर्ज़ी जो मालिक आहियां वञ दुकान मां वञ निकिर वञ दुकान में ईअं दुकान ते कमु कबो मुड़ुस जा के गिराक आहिनि कने हिकिड़ा अचनि अटो ॾे खंड ॾे फलाणो ॾे कणिक जो ॾे ही ॾे हू ॾे ॿिया वरी अचनि लक्स ॾे लाइफ ॾे हल धूड़ वञी पाए धंधो थो थिए